आए ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारांडी दादू अवामी पोरियत तहरीक तालके दादू पारा नज़ीर लुंड रवा मक्सी अब्दुल गनी जुड़े जो ग़ुलाम रसूल लगारी आज़म खासकेली एडवोकेट आफ्ताब अब्बासी शहजादो मंगणे जो ॿियनि जी अॻुवाणी में पानी जी हथरादू खोट ऐं गाठे टोड़ महांगाई ख़िलाफ़ अलामा आई काज़ी लाइब्रेरी खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में हथरादू पानी जी खोट ऐं महांगाई बदअमनी बेरोज़गारी के जन्म दिनों है। असीं समझूं था त हीअ हिकु साज़िश है जंहिंजे तहत सिंधी क़ौम जेका हिन धरती जे हज़ारे सालनि खां वारिस आहे संदन हक़नि खवाइण सां गॾु पंजाब सिंधु दरिया ते 150 सालनि खां धाड़ा हणी रहियो आहे। सिंधु दरिया सुकाए पंजाब जे हुक्मराननि तरफ़ां सिंधी अवाम जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे।